जी बिल्कुल, सिंध टीवी नेटवर्क पारां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सकाफ़ती दिहाड़े के हवाले से ऐलान किया वियो है। अड़े ऐलान बाद मीरपुर माथेले जे सिविल सोसाइटी तोड़े शहरन जो है शानदार एक रैली कढ़ी है, खुशी जो इज़हार किया है। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं तो उन्हनि जो छा चवणु आहे। जो सकाफ़ती दिहाड़ो जो है सिंध टीवी तरफा मल्हायो पे वञे। असां जस ॾियूं था जो है सिंध टीवी जे जो है पंहिंजो मालिक अब्दुल करीम राजपर साहब के साईं अशरफ शाह के जन मेहनत करे उन खां पोइ ही प्रोग्राम जो है एहतमाम किया है। असुल ॻाल्हि इहा आहे त सिंध की सकाफ़त हज़ारनि सालनि खां जो है पंहिंजो शानदार रही है ऐं उनजो माज़ी भी शानदार रहियो आहे। असांजी तहज़ीब ते जन माण्हुनि छतर कई, अॼु उहे मिट्टी में मिली विया आहिनि ऐं सिंध जी सकाफ़त ज़िंदाबाद ऐं सिंधी टोपी अजरक ज़िंदाबाद। जी आऊंदो आहे, पूरी सिंधी कौम पुरजोश हूंदी आहे ऐं इन हवाले सां असां सिंध टीवी जे सरवान डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब जा शुक्रगुज़ार आहियूं जो 5 दिसंबर वारे दिहाड़े मल्हाइण जे लाइ ॾींहुं रखियो आहे ऐं बहितरीनु हिकिड़ो क़दम खयो सिंधी कौम जे लाइ नारो हयो आहे तालीम पिरायो सिंध संवारियो। तंहिं ते असां सिंध टीवी ऐं पूरे उन जी टीम जा भी शुक्रगुज़ार आहियूं। असीं सिंध टीवी जे इन सॾ जी आजियां कयूं था ऐं मुकमिल तरह इन क़ौमी ईद के जेको आहे सो मल्हाइण जो गॾियल मल्हाइण जो वचन कयूं था। 5 दिसंबर ते जेको आहे सो ही जेको सिंध टीवी तरफ़ां सॾु ॾिनो वियो आहे। असीं जसकम मारीसर जसाब जा जेके बि कारकुन ऐं दोस्त आहियूं, असीं सभु सिंध टीवी न्यूज़ सां गॾु ईद मल्हाईंदासीं। उन जो जेको उनवान आहे तइलीम पिरायो ऐं सिंध संवारियो जेको डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब जेको सिंध टीवी जो धणी आहे, ही उन जी कोशिशुनि ऐं काविशुनि जो नतीजो आहे जो कल्चर जो ॾियारो जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको आहे सो तमामु हिकिड़ो वॾी ख़ुशी जो बाहिस बणिजे पियो। असां अॻे बि चई चुका आहियूं त सिंध कल्चर जे हवाले सां एतिरो त मालामाल आहे जो पूरे बरे सगीर जूं जेके क़ौम आहिनि, बलोचनि पठाणनि खां वठी पंजाबियुनि कश्मीरियुनि राजपूतनि खां वठी सॼे हिंदुस्तान खां वठी चीन ताईं जेको आहे सो सिंध जूं मोहताज आहिनि। सिंध जो तालीम पिरायो सिंध संवारियो जे उनवान हेठि ही असांखे ॾियारो ॾिनो आहे। तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे इहो 5 दिसंबर। 5 दिसंबर खां पहले ही जेके जागृता रैलियूं निकिरी रहियूं आहिनि, इन में बि असां गॾु आहियूं। इंशाल्लाह 5 दिसंबर ते बि गॾु हूंदासीं। सिंधी कल्चर जेको सदियुनि खां वठी मशहूरी माणे रहियो आहे, इंशाल्लाह अॻिते बि मशहूरी माणींदोसीं। जेको 5 दिसंबर वारे दिहाड़े मल्हाइण जे लाइ ॾींहुं रखियो आहे ऐं बहितरीनु हिकिड़ो क़दम खयो सिंधी कौम जे लाइ नारो हयो आहे तालीम पिरायो सिंध संवारियो। तंहिं ते असां सिंध टीवी ऐं पूरे उन जी टीम जा भी शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी। 5 दिसंबर के हवाले से ही रैली है ऐं इंशाअल्लाह असीं 5 दिसंबर ते गॾु थी इहा रैली मल्हाईंदासीं। ही जेको ॾिहाड़ो 5 दिसंबर जो आहे असांजो ईद जो ॾिहाड़ो आहे। ॿियो मां हिन सिंध टीवी जे साथ के जस हुजे जो ही जेको साल आहे, ही जेको 5 दिसंबर आहे उहो तालीम जे हवाले सां मल्हायो पियो वञे। जी बिल्कुल, रैली में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त सिंध टीवी नेटवर्क पारां जेको ही 5 दिसंबर ते जेको सकाफ़ती ॾिहाड़ो रिथियो वियो आहे इन खे असीं आजियां करियूं था। हुननि चयो त अहिड़ा मेड़ा सदाईं मचंदा रहनि। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।